कराची में ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। तालीम खाते जे लोअर स्टाफ मुतालबनि जी मन्नता लाइ कराची प्रेस क्लब वारो एहतजाज कयो आहे। लोअर स्टाफ पारां रेड ज़ोन में दाख़िल थियण जी कोशिश, पुलिस सां चकरियूं, पुलिस मुज़ाहिरीन खे पोलो ग्राउंड वटि रोके छॾियो, केतिराई मुज़ाहिरीन गिरफ़्तार। लोअर स्टाफ खे प्रमोशन ॾेई बंदि कयल पघारूं बिना देर जारी कयूं वञनि, अॻवाणनि जो इहो चवणु आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया। कराची मां तालीम खाते जे लोअर स्टाफ जो मुतालबनि जी मन्नता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। लोअर स्टाफ रेड ज़ोन में दाख़िल थियण जी कोशिश कई, सिंध पुलिस सां चकरियूं बि थियूं। पुलिस मुज़ाहिरीन खे पोलो ग्राउंड वटि रोके छॾियो, केतिराई एहतजाज कंदड़ गिरफ़्तार। लोअर स्टाफ पारां रेड ज़ोन में दाख़िल थियण जी कोशिश, पुलिस सां चकरियूं, पुलिस मुज़ाहिरीन खे पोलो ग्राउंड वटि रोके छॾियो, केतिराई मुज़ाहिरीन गिरफ़्तार। लोअर स्टाफ खे प्रमोशन ॾेई बंदि कयल पघारूं बिना देर जारी कयूं वञनि, अॻवाणनि जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। तालीम खाते जे लोअर स्टाफ मुतालबनि जी मन्नता लाइ कराची प्रेस क्लब वारो एहतजाज कयो, जंहिंखां पोइ मुलाज़िमनि रेड ज़ोन में दाख़िल थियण जी कोशिश कई। लोअर स्टाफ रेड ज़ोन में दाख़िल थियण जी कोशिश कई त पुलिस सां चकरियूं थियूं। पुलिस एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि खे पोलो ग्राउंड वटि रोके छॾियो, केतिराई मुलाज़िम गिरफ़्तार।